नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालुके जे ॻोठ भिट भाइटी जा रवासी ॿ सगा भाइर मिसरी भील ऐं हमीद भील चांदी ऐं कमली सां प्यार जो परणो करण लाइ मीरपुर ख़ास जी अदालत में पहुता त अदालत 12 परणो कंदड़ छोकिरियुनि जे वारसनि ऐं छोकिरियुनि जे माइटनि विच में झेड़ो थी पियो। टाउन पुलिस पहुची परणो कंदड़नि खे टाउन थाणे ते ऐं ॿिन्ही भेनरनि खे वोमेन पुलिस स्टेशन रखियो वियो। इन मौक़े ते मिसरी भील चयो त आउं 3 सालनि खां चांदी सां मोहबत करियां थो ऐं मुंहिंजो भाउ हमीद भील बि चांदी जी भेण कमली बि हिक ॿिए सां मोहबत कंदा आहिनि। ॿिन्ही चयो त असीं राति देर सां घरां निकिरी अदालत में परणो करण लाइ पहुतासीं त छोकिरियुनि जे माइटनि अदालत ॿाहिरां असां ते हमिलो कयो, जिथे पुलिस पहुची असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो। ॿिए तरफ़ छोकिरी जे भाउ हाकिम भील मीडिया खे ॿुधायो आहे त असांजी भेण जी कमली जी शादी छोर वासी वाशू ऐं चांदी जी शादी हेमराज सां 10 डिसंबर ते रिथियल हुई। असांजी भेणनि खे हमीद ऐं मिसरी राजो अगवा करे विया हुआ, जंहिंजी रिपोर्ट असां खाई थाणे ते बि दाख़िल कराई हुई। सैन भी ॾिनी है, लेटर मिलियो जैसा असीं आया पे जैसे भाउ चाचो आयो घरी आया, पुलिस असांखे सेक्रेटरी रूम में वठी आई, लेडीज़ खे असांखे हिते वठी आई। जी रामचंद शेर भिट वाली बाक़ी छोकिरा वठी आया, छोकिरियुनि खे छोकिरी उते भील त कोर्ट में निकाह थी वियो। त इहे ॻोठ भिट भाइटी खाई तालको खिपरे जो आहे, ठीकु आहे। ऐं एफिडेविट जेको हिननि जो मैरिज वारो इहो अॼु जो आहे, यानी 6/12/2019। ॿई छोकिरियूं भेणूं आहिनि ऐं जिन्हनि सां हुननि शादी कई आहे उहे ॿई छोकिरा भाउ आहिनि। पंहिंजो ई जे छोकिरियुनि जे माइटनि जो चवणु आहे त उहे छोकिरा ॿई मुसलमान थियल आहिनि। वधीक हुननि खे चयो वियो आहे त पेपर वग़ैरह वठी अचनि। तंहिंखां पोइ नाला छा छोकिरनि जा? छोकिरियुनि जा नाला आहिनि, हिकिड़ी आहे श्रीमती कमली, ॿी आहे श्रीमती चांदी, छोकिरा आहिनि हमीद ॿियो मिसरी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।